घणो ज़मानो पहिरियां जी ॻाल्हि आहे त रोमानिया में हिकु शिकारी रहंदो हो। हू शिकार जे फन में एतिरो त होशियार हो जो सभु माण्हू खेसि हुनरमंद शिकारीअ जे नाले सां सॾींदा हुआ। हुनखे हिकु पुटु हो। हुन चाहियो थे त पंहिंजे पुट खे पाण वांगुरु शिकारी बणाए ऐं हिन पको इरादो कयो त जॾहिं हुन जो पुटु वॾो थींदो तॾहिं हू हिन खे शिकार जा सभई तरीक़ा सेखारींदो। क़ज़ा सां हुन वीचारे खे पंहिंजी इहा आस पूरी करण जो मौक़ो न मिलियो, छाकाणि त जॾहिं हुन जो पुटु अञा नंढो ई हो त हू शिकारी पाण गुज़ारे वियो। नंढड़ो छोकिरो जॾहिं वॾो थियो त हुन जी माउ हुन खे हिकु स्कूल में दाख़िल कयो जिते हुन तालीम सां गॾु केतिरा ई हुनर पिणु सिखिया। हू सभिनी हुनरनि में ॾाढो होशियार थी वियो। सभई हुन जी होशियारी ॾिसी दंग थी वेंदा हुआ, पर हू कॾहिं बि कंहिं हुनर मां फ़ाइदो न वठी सघंदो हो। इन जो खेसि हुन खे ॾाढो ॾुख थींदो हो। हिकु ॾींहुं हुन पंहिंजी नानीअ सां इहा शिकायत कई। चयईं त नानी, मां हींअर जवान आहियां। अम्मा मूंखे स्कूल में मोकिलियो जितां मां हर हुनर सिखी आयो आहियां। मां सुबुह खां वठी राति ताईं कमु करे सघां थो। मां जॾहिं को कमु ख़तम करे कंहिंखे ॾेखारींदो आहियां त उहो ॾाढो ख़ुशि थींदो आहे, पर मां बेहद ॾुखारो थींदो आहियां, छाकाणि त जॾहिं आउं सिहतमंद ऐं ताक़तवर आहियां ऐं अकेले सिर 10 माण्हुनि जेतिरो पोरियो बि करे थो सघां त पोइ मूंखे इहो कमु छो नथो ॾिनो वञे। नानीअ चयुसि त ॾुख न कर मुंहिंजा बचड़ा, तुंहिंजी ज़िंदगी ज़रूर सुहिणी गुज़रंदी। वञ एतिरी महिनत कर जेका अॻ में पई कयई। महिनत मां दिलि खटी न कर, ख़ुदा तुंहिंजी महिनत साफ़ कंदो। तूं ईमानदारीअ सां कमु कंदो रह, पोइ ॾिस त क़िस्मत कीअं थी साथ ॾियई। चई नानी, हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, पर ॿुधाइजांइ सच। नानीअ चयुसि त पुट, मूंखे जेका ख़बर हूंदी सा मां तोखे ज़रूर ॿुधाईंदसि। हुन नानीअ खे चयो त मुंहिंजो पीउ छा कंदो हुयो। नानीअ चयुसि त पुट, तुंहिंजो पीउ हिकु मशहूर शिकारी हो। हू शिकार ते जॾहिं बि वियो कॾहिं बि हथे ख़ाली न मोटियो। हुन केतिरनि ई ख़ौफ़नाक जानवरनि जो शिकार पिणु कयो। जेकॾहिं हू जीअरो हुजे हा त तोखे बि ज़रूर हिकु बेडरपो शिकारी बणाए छॾे हा। चई नानी, मां अम्मा खां जॾहिं बि शिकार बाबति कुझु पुछंदो आहियां त हूअ को बि जवाबु न ई ॾींदी। ईअं आख़िर छो? नानीअ चयुसि त बच्चा, इन करे जो हू हिकु ख़तरनाक कमु आहे ऐं हूअ तोखे उन सिखण जे लाइ छॾणु नथी घुरे। तुंहिंजो पीउ जॾहिं बि शिकार ते वेंदो हो त हू सदाईं पई रोईंदी हुई, छाकाणि जो शिकारीअ जी ज़िंदगीअ ते को बि एतबार न हूंदो आहे। हू जॾहिं बि इहो ॿुधंदी हुई त को शींहं ऐं को झंगली जानवर कंहिं शिकारीअ खे खाई वियो त हिरासजी वेंदी हुई। इन करे हूअ सदाईं तुंहिंजे पीउ खे शिकार खां रोकींदी बि हुई। हूअ तोखे बि शिकार बाबति कुझु ॿुधाइणु नथी चाहे। तूं उन जो हिकिड़ो ई बचड़ो आहीं। पंहिंजे अखियुनि जे तारे खे हूअ कीअं भला शिकार सेखारण जे लाइ पंहिंजे अखियुनि खां परे मोकिलींदी। छोकिरे चयो त नानी, शायदि इहो ई सबबु आहे, पर माण्हू छा चवंदा त हिकु मशहूर शिकारीअ जो पुटु शिकार बाबति कुझु बि नथो ॼाणे। नानी, मां शिकार करणु चाहियां थो, छाकाणि जो मूंखे कंहिं बि ॿिए धंधे मां फ़ाइदो नथो थिए ऐं जंहिं मां फ़ाइदो नथो थिए उन धंधे खे मां कीअं कंदो रहां। नानीअ चयुसि त मां तोखे कीअं रोकियां या सम्झायां, पर तूं बि सचो आहीं। तूं बि त ईअं थो सोचीं जेका सोच मां रखां थी। मूंखे तो ते एतबार आहे। चई नानी, जेकॾहिं तुंहिंजो इहो मतिलबु आहे त तूं बि मूं लाइ फ़िक्रमंद आहीं त पोइ मूंखे इहो ज़रूर ॿुधाए त मुंहिंजे पीउ जा हथियार किथे आहिनि। चयाईंसि अबा, मूंखे तुंहिंजे पीउ जे हथियारनि जे बारे में का बि ख़बर न आहे। हुन जी नानीअ हुन खे साफ़ जवाबु ॾेई छॾियो। छोकिरे चयो त पोइ मां उहे हथियार किथां हथु करियां। छोकिरो इहो चई रोइण हारको थी वियो। नानीअ जी दिलि नरम थी वई। हुन छोकिरे खे रोइण हारको ॾिसंदे दिलासो ॾेई चयो त उन्हनि हथियारनि जी रुगो तुंहिंजी माउ खे ई ख़बर आहे। हूअ तोखे कॾहिं बि उन्हनि जे बारे में न ॿुधाईंदी। तूं जेकॾहिं हुन जे अॻियां रोईं ऐं पाण खे बीमार ज़ाहिर करे ॾेखारीं त हूअ लाज़िम तोखां उन जो सबबु पुछंदी। पोइ तूं इहो चइजांइ त मूं ख़्वाबु ॾिठो आहे त मां झंगल में अकेलो बिना हथियारनि जे आहियां ऐं मूंखे जानवर खाइण था अचनि। तुंहिंजी माउ इहो ॿुधी डिॼी वेंदी ऐं सोचींदी त मतां इहो ख़्वाबु सचो थिए। इन करे हूअ तोखे तुंहिंजे पीउ जा हथियार ॾींदी। इहो ॿुधी छोकिरो सिधो घर आयो, जिते अची हुन इहो ई कुझु कयो जेको हुन जी नानीअ हुन खे ॿुधायो हो ऐं थियो बि ईअं ई। हुन जी माउ हुन खे हथियार ॾिना जेकी हुन साफ़ सुथरा करे पाण सां गॾु खयां ऐं जॾहिं हू खाधे जो थेलो पाण सां ॿधी थोरो तयारु थियो त पंहिंजी माउ वटि आयो ऐं चवणु लॻो त अम्मा, मां वञां थो। मूंखे उमेद आहे त मुंहिंजे मोटण महल बि तूं ख़ुशि हूंदीअ ऐं मां मोटी अची तोखे ख़ुशि ई ॾिसंदुसि। माणस हुन खे दुआऊं ॾींदे चयो त पुट, ख़ुदा तुंहिंजी मदद कंदो। जेकॾहिं तूं पंहिंजे पीउ जी पैरवी कंदे त ज़रूर सफल थींदे। मुंहिंजी हिकु ॻाल्हि गौर सां ॿुध मुंहिंजा बचा। तूं भली शिकार कर, पर कॾहिं बि आज जे ॾंदनि वारे जानवर जो शिकार न कजांइ ऐं कॾहिं बि ईअं कई त नुक़सान में वेंदे। हुन माउ जी नसीहत खे ध्यान सां ॿुधो ऐं मोकिलाए उतां रवानो थियो। रस्ते ते हलंदे हलंदे हू पंहिंजे शिकार बाबति सोचणु लॻो त मां कहिड़ा जानवर मारियां। ख़ौफ़ाइता जानवर मसलन चीतो, गेंडो, शींहं, सांभर या वरी पखियुनि मां फूसड़ी, कबूतर, गेरा, बाज़ ऐं ॿिया पखी मारियां। छो
न मां हाथी मारियां, पर न अमां रोकियो हो, मां ईअं न कंदुसि। ठीक आहे, मां उहो ई जानवर मारींदुसि जेको मुंहिंजी राह में पहिरियां ईंदो। सोचींदे सोचींदे हू भुलिजी हाथियुनि वारे झंग में अची निकितो। हुन जॾहिं पंहिंजी राह में पहिरियों जानवर ॾिठो जेको हाथी हो, त हुन सोचो त छो न मां पंहिंजे शिकार जी शुरूआत हिन खां ई करियां। हुन पंहिंजी माउ जी नसीहत विसारे हाथीअ जो शिकार कयो। हाथीअ खे मारे हुन हाथीअ जी खल लाथी ऐं हाथीअ जा ॾंद खयईं ऐं घर मोटी आयो। वाट ते हुन खे बादशाह जो ख़ासि नाइब मिलियो। हुन छोकिरे खां पुछो त छोकरा, इहे कहिड़े जानवर जा उज़वा आहिनि? चयईं, साईं, इहे हाथीअ जा आहिनि। वज़ीर चयुसि त छा तूं इन्हनि खे विकिणंदे? चयईं, बिल्कुलु न। नाइब वरी पुछो त भला 10 गेननि में? चयईं, न साईं, 100 गेननि में बि न। इहो ॿुधी नाइब खे ॾाढी कावड़ आई। हुन कावड़जंदे चयो त तूं हिकु ख़सीस छोकिरो आहीं जे सुख सां रहण थो घुरीं, त इहे मुंहिंजे हवाले कर। छोकर को बि जवाब न ॾिनो, माठ करे घर हलियो आयो। घर अची हुन पंहिंजी माउ खे सॼी ॻाल्हि ॿुधाई। कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह हुन खे सॾायो। बादशाह पुछो त छोकरा, मूं ॿुधो आहे त तो एतिरा हाथी मारिया आहिनि जो उन्हनि जे ॾंदनि मां हिकु महल ऐं उन्हनि जे खलुनि मां हिकु वॾी छत ठही सघे थी। छा तूं असांखे अहिड़ो महल ठाहिण जे लाइ हाथी मारे ॾींदे? छोकर अदब मां वराणियो त जीअंदा क़िबला, जंहिं तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाई आहे सो वॾो कूड़ो आहे। हू मूंखे रुगो ज़लील करण थो घुरे, पर ख़ुदा जी मदद सां मां हुन जे इन कूड़ जी सफ़ाई ज़रूर कंदुसि। मां तव्हांजे सवाल जो जवाब सुभाणे ॾींदुसि। बादशाह हुन खे हिकु ॾींहं जी मोहलत ॾिनी। छोकिरो उतां सिधो नानीअ वटि आयो। हुन नानीअ खे शिकार करण, नाइब सां मिलण ऐं बादशाह जी ख़्वाहिश जो समूरो अहवाल करे ॿुधायो। नानीअ हुन खे हिकु तरकीब ॿुधाई। चयईं त पुट, वञ ऐं वञी ईअं ई कर जीअं मूं चयो। ख़ुदा तुंहिंजी मदद कंदो। ॿिए ॾींहुं छोकर बादशाह जी दरबार में हाज़ुर थी चयो त साईं, अव्हां जी ख़्वाहिश ज़रूर पूरी थी सघे थी जेकॾहिं तव्हां मूंखे घुर्बल शयूं ॾियो। बादशाह चयो त तुंहिंजी हर का ज़रूरत पूरी थींदी। चयईं त मूंखे इन कम करण जे लाइ 1000 दॿा शराब ऐं 100 स्प्रिट जा घुर्जनि। तव्हां पंहिंजा माण्हू हाथियुनि जे झंग में मूंसां मोकिलियो जेकी मूंसां गॾु उते हली थंभा खोड़ींदा। बादशाह चयो त हा, तोखे हर का शइ मुहैया कई वेंदी। ऐं पोइ बादशाह हुकुम ॾिनो ऐं छोकिरे जी ज़रूरत जी हर का शइ मुहैया कई वई। छोकर माण्हुनि जी मदद सां झंग में थंभा खोड़िया ऐं उन्हनि जे विच में शराब ऐं स्प्रिट मिलाए उन्हनि जा पैप लॻाया ऐं पाण माण्हुनि सां गॾु उतां हटी वियो। हाथियुनि जे झंग में पाणीअ जी कमी हुई। हाथी पाणीअ जी ॻोल्हा में अची उते निकिता। उन्हनि जॾहिं शराब जी बूइ सिंघी त समझी विया त इहो पाणी न आहे ऐं हू सभई दॿनि जे भरिसां वेही रहिया। वेठे वेठे 2 ॾींहं गुज़री विया। हाथियुनि खे उञ अची सतायो ऐं कंहिं खाइण जे लाइ झंग में बि न पई विया। हुननि वरी शराब ॾांहुं ॾिठो। शराब जो रंग 2 ॾींहंनि में फिरियो की न हो। हाथियुनि उन खे पाणी समझी पीतो। पीअण सां हिक ॿिए भरिसां लेटंदा विया। छोकर उन्हनि हाथियुनि जूं खलूं लाथियूं, ॾंद कढिया ऐं उहे सभु खणी अची बादशाह जी ख़िदमत में हाज़िर थियो। बादशाह इहो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं उन खे 1000 गनियूं इनाम में ॾिनई। छोकर ख़ुशि थी घर ॾांहुं मोटियो। कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह हुन खे वरी घुरायो ऐं चयईंसि त नंढड़ा, मूं ॿुधो आहे त तो ॿेड़ियुनि में चढ़ी वॾनि वॾनि शहरनि मां कारीगर आणे केतिरनि ई बादशाहनि जा महल ठाराया आहिनि ऐं मूंखे बि अहिड़ो महल ठाराए ॾे जो उन खां अॻु में कॾहिं बि अहिड़ो महल ठहियल न हुजे। उहो महल उन्हनि हाथियुनि जे उज़वनि मां ठहंदो जेकी तो आणे ॾिना आहिनि, जीअं तुंहिंजी महिनत बि त कंहिं कमु अचे। छोकिरे वराणियो त हुज़ूर, मां त इहा ॻाल्हि सोचे बि नथो सघां, पर जेकॾहिं इहा ई ख़ुदा जी मर्ज़ी आहे त मां तव्हांजे उन बदनीयत नाइब खे साबित करे ॾेखारींदुसि त इंसान जेकॾहिं को अज़्म करे त जबल विॾारे सघे थो। मां तव्हांजी ख़्वाहिश जो जवाब सुभाणे ॾींदुसि। हू उतां सिधो वरी नानीअ वटि आयो। नानीअ सां सलाह करे हुन नानीअ खां ज़रूरी शयूं पुछियूं ऐं ॿिए ॾींहुं बादशाह जी ख़िदमत में हाज़िर थियो। चयईं त मूंखे तव्हांजी ख़्वाहिश पूरी करण जे लाइ वरी बि तव्हांजे मदद जी ज़रूरत पवंदी। बादशाह वराणियो त तुंहिंजी ज़रूरत जी हर का शइ मुहैया कई वेंदी। चयईं मूंखे 100 ॿेड़ियूं लूण सां भरियल ॾिनियूं वञनि। बादशाह छोकर खे 100 ॿेड़ियूं लूण जूं पहुचाइण जो हुकुम कयो। छोकर बादशाह खां मोकिलाए उन्हनि ॿेड़ियुनि सां गॾु समुंड जो सफ़र जारी रखियो। अध रात जो जॾहिं चंड आसमान जे विच ते हो ऐं थधी थधी चांड्रोकी चओ तरफ़ पखिड़ियल हुई, हू उन वक़्तु सोचण लॻो त मां बादशाह जो इहो कमु ज़रूर पूरो कंदुसि। इंसान जी हिम्मत ऐं इरादो जे पुख़्तो आहे त पोइ उन जे अॻियां का बि ॻाल्हि ॾुखी कोन्हे। पोइ हू तारनि बाबति सोचण लॻो। हुन हिक चमकंदड़ तारे खे ॾिसी दिलि में चयो त जेको तारो चमके पियो सो मुंहिंजो तारो आहे। हू बादशाह जो ऐं हू बदनीयत नाइब जो तारो आहे। इहो सोचींदे सोचींदे लहरुनि जे लोॾनि में हुन खे निंड अची वई। हुन जा तजुर्बा हुन जी मदद करे रहिया हुआ। हू हर ॻाल्हि गौर सां महसूस कंदो रहियो। हुन जो अज़्म
पुख्तो हो ऐं उनखे यकीन हो त हू ज़रूर पंहिंजे मक़सद में कामयाब वेंदो। आख़िरकार हू अची हिक वॾे शहर वटि पहुतो ऐं हुन शहर जे ॿाहिरां लंगर हयो ऐं सिपाहियुनि खे पंहिंजे अचण जो इतलाउ कयो। उन शहर जा राज़ा मशहूर हुआ ऐं उन्हनि जो फन एतिरो त मशहूर हूंदो हो जो माण्हू चवंदा हुआ त हू फन परियुनि खां सिखियल आहिनि। जीअं त उन शहर जा सिपाही माण्हुनि खे ॿाहिरि ई रोके छॾींदा हुआ ऐं बिना इजाज़त को बि अंदरि दाख़िल न थींदो हो। छोकर सिपाहीअ खे चयो त वञ ऐं वञी पंहिंजे बादशाह खे चओ त मां 100 ॿेड़ियूं लूण सां भराए आयो आहियां। हुन जो एतिरो चवण ऐं सिपाहियुनि वठी शहनशाह जे महल ॾांहुं रुख रखियो। हुननि खे पंहिंजे कननि ते बि एतबार न पए आयो। हक़ीक़त में उन शहर में ओचितो लूण जी खोट पइजी वई हुई ऐं माण्हू वीचारा लूण जे लाइ परेशान हुआ। बादशाह जॾहिं इहा ख़बर ॿुधी तॾहिं हिकदमि छोकर खे पाण वटि घुरायई। जॾहिं छोकर आयो त हुन चयो त नंढड़ा तूं जल्दी ॿुधाए त तोखे कंहिं मोकिलियो आहे। छोकर वराणियो त साईं मूं ॿुधो आहे त अव्हां वटि लूण जी खोट आहे, इन करे मां अव्हां जी मदद करण लाइ हाज़िर थियुसि। मां इहा मदद इन करे कई आहे जो मूंखे बि कुझु घुर्ज आहे। बादशाह बेताब थींदे चयो त तूं जल्द लूण जी क़ीमत ॿुधाए, जेका क़ीमत चवंदे सा तोखे अदा कई वेंदी। रुगो मूंखे लूण ॾे, इहो लूण हितां कंहिं ॿिए हंधि खणी न वञ। छोकर चयो त बादशाह सलामत, इहो लूण विकिरे लाइ न आहे। मां इन जे एवज़ सौदो करणु नथो घुरां। मुंहिंजो इरादो आहे त लूण जे बदिले मूंखे अव्हां वटां राज़ा मिलनि, यानी जेकॾहिं अव्हां लूण ख़रीद कंदा त उन जे बदिले मूं सां गॾु हितां जा राज़ा हलंदा, जेकी उते हली असांजी मर्ज़ीअ वारो महल ठाहींदा। बादशाह चयुसि त तुंहिंजी इहा ख़्वाहिश पूरी थींदी। इहा ख़्वाहिश जेतोणीक अहिड़ी आहे जो मूंखे पंहिंजा राज़ा पाण खां जुदा कंदे ॾुख पियो थिए, पर लाचारीअ खां असांखे ईअं करणो ई पवंदो। उन खां पोइ बादशाह पंहिंजे राज़नि खे घुरायो। छोकर उन्हनि मां 200 राज़ा चूंडिया ऐं बादशाह खे लूण ॾेई उन जो थोरो मञियो। उन खां पोइ छोकर राज़नि सां गॾु सामूंडी ॿेड़े में चढ़ियो। मोटंदे हिन बादशाह सां अंजाम कयो त जेकॾहिं कमु ख़तमु थियण खां पोइ राज़नि वापसि मोटी अचणु चाहियो त मां ज़रूरु वापसि मोकिलींदुसि। हवा सणाई हुई। हुननि वापसीअ जो सफ़र जल्दी पूरो करे वरितो ऐं पंहिंजे मुल्क में अची पहुता। उते अची हुन महल ठहिरायो ऐं पोइ राज़नि खे वापसि पंहिंजे मुल्क मोकिलियईं। कमु ख़तमु थियण खां पोइ हुन महल जो जाइज़ो वरितो ऐं पोइ बादशाह खे उहो ॾेखारियो। बादशाह महल ॾिसी बेहद ख़ुशि थियो। हुन छोकिरे खे तमामु घणो इनाम ॾिनो ऐं छोकिरो ख़ुशि थी घर मोटी आयो। हुनखे घर आए अञा कुझु ॾींहं ई मस गुज़रिया हुआ त बादशाह वरी हुनखे पाण वटि तलब कयो। चयईं छोकरा, मूं ॿुधो आहे त तूं इहा लबाड़ हई आहे त तूं गुल सुहिणा पटींदो आहीं। वञ ऐं वञी ईडन शहर जे विच ते बीठल बाग़ जे विच वारे वण जो छुगो पटे अच, जीअं मुंहिंजे नए महल में वणनि जी छांव थिए। इन हुकुम जे पूरे न थियण ते तुंहिंजो सिर धड़ खां जुदा कयो वेंदो। छोकिरे चयो त शल साईं जन जी ख़िदमत में कॾहिं मुंहिंजो बि वारो अचे जो मां अव्हां खे कंहिं जूं ॿटाकूं ॿुधायां। बादशाह चयो त तूं उहो ई कर जेको मां चवां थो, ॿी ॻाल्हि पोइ ॾिठी वेंदी। चई साईं, मूं त कॾहिं अहिड़ी ॿटाक हई बि कान्हे। मां तव्हांजे सवाल जो जवाबु सुभाणे ॾींदुसि। मां पूरी कोशिशि कंदुसि। ख़ुदा जी मदद सां हीअ लक बि लंघी वेंदुसि। हू उतां सिधो मोटियो ऐं वरी नानीअ वटि आयो। नानीअ खां सलाह वठी ॿिए ॾींहुं बादशाह जी ख़िदमत में हाज़िर थियो ऐं चयईं त जीअंदा क़िबला, इहो सफ़र बेहद ॾुखियो आहे। जेकॾहिं साईं जन मूंखे सही सलामत वापसि ॾिसणु चाहिनि था त मूंखे 100 ॿेड़ियूं अन्न सां भरियल ऐं 100 ॿेड़ियूं गोश्त सां भरियल ॾिनियूं वञनि। मां हिकु भेरो वरी पंहिंजी क़िस्मत आज़माईंदुसि। बादशाह हिकदमि हुन जी ॻाल्हि खे पूरो करण जे लाइ हुकुम कयो। जॾहिं ॿेड़ियूं भरिजी वयूं ऐं लंगर खजण लॻा त छोकरो हिकु ॿेड़ीअ में वेठो ऐं ओलह तरफ़ सफ़र करण जो हुकुम ॾिनई। वाट ते बि हुन जा सॼा ख़्याल बादशाह ॾांहुं हुआ। सोचाई त छा इहो ज़रूरी आहे त असांजो बादशाह बेवकूफ़ आहे एतिरे क़दर जो हर माण्हूअ जी ॻाल्हि क़बूल करे थो छॾे। जेकॾहिं को बि बादशाह थिए त हू आला दिमाग़ सम्झू ऐं होशियार हुअणु घुर्जे। उन खे इहो ख़्यालु रखणु घुर्जे त आउं छा थो चवां ऐं ॿिया सभु छा था चवनि। हुनखे हर माण्हूअ जी ॻाल्हि ख़्याल सां ॿुधणु घुर्जे। छा बादशाह खे इहो सम्झ में नथो अचे त ख़ुशामंदी कॾहिं हुन जी हुकूमत जो बेड़ो न ॿोड़ीनि? पर न, ईअं न थियणु घुर्जे। असांजो बादशाह त बेहद शरीफ़ माण्हू आहे। मां हुनखे उन्हनि ज़लील ख़ुशामंदड़ियुनि जे हवाले थियणु न ॾींदुसि। हुन इहे ॻाल्हियूं सोचे दिलि में बादशाह खे सम्झाइण जो पको पउ कयो। जीअं त सफ़र तमामु डिघो हो, इन करे सामूंडी सफ़र कंदा अची
हिक कबूतरन जी सरजमीन ते पहुता। उते छोकरो उन्हनि जे बादशाह सां मिलियो। भली आया, कबूतरन जे शहनशाह चयो, तव्हांजो हिते कहिड़ो कमु आहे? चई, मुंहिंजे बादशाह तरफ़ां मूं ते हिकु कमु रखियल आहे ऐं उहो ही आहे त मूंखे ईडन जे बाग मां वणनि जो छुगो पटणो आहे। छा तव्हां मां कंहिंखे इन रस्ते जी ख़बर आहे जेको उन बाग ॾांहुं वञे? बादशाह चयुसि त चइबो त तव्हां ईडन जे बाग ॾांहुं एतिरियूं बेड़ियूं रसनि सां ॿधी झुगटा ठाहे निकिता आहियो। ही तव्हांजो वॾो बेड़ो केतिरो न ख़ूबसूरत पियो लॻे। कबूतरन जे बादशाह टोक मां चयुसि, चई, साईं, मूं केतिरियूं ई शयूं पाण सां आंदियूं आहिनि जेकी मुंहिंजे सफ़र में मुंहिंजूं साथी रहियूं आहिनि। मुंहिंजो खाधे जो बंदोबस्त अहिड़ो आहे जो मां हर सूरत में कंहिं बि ख़िदमत जो पलव ॾेई थो सघां। हुन जॾहिं ॿुधो त हिन जे बेड़ियुनि में हिननि सां खाधो बि आहे त कबूतरन जे बादशाह हुन जी ख़ुशामद शुरू कई। हुन छोकिरे खे रोकण जे लाइ कोशिश कई त जीअं हिन खे कंहिं ॿिए हंधि अन्न विकिणण जे लाइ न वञणो पवे। छोकर वरी बि पंहिंजो मुतालबो दोहरायो त जेको बि बाग जे बारे में ॿुधाईंदो उन जी मदद कई वेंदी। उहे सभु पखी इत्तिफ़ाक़ सां बुखायल हुआ। इहो ॿुधी उतां जी कुंड कुड़छ मां कबूतर अची गॾु थिया। बादशाह चयो त जंहिंखे बि ईडन बाग ॾांहुं वेंदड़ रस्ते जी ख़बर आहे सो महिरबानी करे हिन खे ॿुधाए। केतिरनि ई वराणियो त असांखे ख़बर आहे त उहो बाग किथे आहे। बादशाह चयो त तव्हां हिन छोकिरे सां गॾु वेंदव, उन बाग में दाख़िल थी सभिनी जे विच वारे वण मां छुगो पटे हिन खे ॾींदव, छाकाणि त इहा हिन जी घुर्ज आहे। छोकर सभु सामान हुननि खे ॾिनो ऐं एतिरो खाधो ॾिसी सभु पखी बेहद ख़ुशि थिया। सभिनी छोकिरे जो शुक्रियो अदा कयो ऐं छोकिरो बादशाह जे मोकिलियल कबूतरनि सां गॾु बाग ॾांहुं रवानो थियो। रस्ते ते कबूतरनि पुछो त असां हाणे छा कयूं, छाकाणि जो असांखे वाट ते गिझुनि जे मुल्क मां लंघणो आहे। छोकर चयो त फिक्र ई न करियो, मां उन्हनि जो मुंहुं बंदि करे सघां थो। कबूतरनि पुछो, पर कीअं? चई, बसि तव्हां माठ करे ॾिसो। कुझु सफ़र खां पोइ गिझुनि जे गोड़ जे वेझो अचण ते छोकिरे कबूतरनि खे ॿेड़ीअ में लिकाए छॾियो। जीअं हू उन्हनि जे भरिसां लंघियो त केतिरियूं ई गिझूं अची हुन जे ॿेड़ीअ जे भरिसां उॾामण लॻियूं। हुननि जूं रड़ियूं एतिरियूं तेज़ हुयूं जो का बि ॻाल्हि सम्झ में न पई आई। हिकु गिझ चयो त शिकारीअ जा पुट, तुंहिंजो मक़सदु छा आहे? छा तूं असांखे मारण आयो आहीं या असांजी बादशाहत ख़तमु करण आयो आहीं? छा तूं नथो ॼाणी त तूं वधीक वक़्तु जीअरो रही नथो सघीं ऐं जेकॾहिं जीअरो बचे त बि मोटी न वेंदे? छोकिरे चयो त मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो, मां तव्हांजो दोस्त थी आयो आहियां। मां तव्हांजे मुल्क मां लंघी ॿिए पासे वेंदुसि ऐं मोटी ईंदुसि, अहिड़ीअ तरह जो मुंहिंजो वार बि वंगो न थींदो। मां को बि तीर न हणंदुसि ऐं तव्हां बि मूंखे कुझु न चओ। छोकर खे चयाऊं त तूं अञा बि ख़ुशफ़हमीअ जो शिकार आहीं। गिझूं खिलण लॻियूं ऐं हुननि लामारनि ॾियण लाइ ॿेड़ियुनि जे चौधारी फिरणु शुरू कयो। छोकर रड़ कई, तरसो, गौर सां ॿुधो, मूंखे ख़बर हुई त अव्हां बुखायल आहियो, इन लाइ मूं अव्हां लाइ खाधो आंदो आहे। तव्हां उन जे बदिले में मुंहिंजी मदद कयो। गिझुनि जे बादशाह खे इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढी ख़ुशी थी। हुन छोकर जी ॻाल्हि मञे गिझुनि खे परे रहण जो हुकुम कयो। छोकर बादशाह खे चयो त मां तव्हांखे सभु गोश्त ॾींदुसि, पर उन जे बदिले अव्हां मूंसां गॾु पंहिंजो बि हिकु पखी मोकिलींदा। सभई गिझूं छोकर जी ॻाल्हि ते राज़ी थी वियूं। छोकर 50 ॿेड़ियूं गोश्त जूं ॾिनियूं ऐं गिझूं लामारा ॾेई उन मां खाइण लॻियूं। जॾहिं हुननि खाई ड्रओ कयो त उन खां पोइ छोकर उन्हनि मां हिकिड़ीअ गिझ खे साण खयों। हुन रस्ते ते ई गिझ खे इहो सम्झाए छॾियो त जेकॾहिं कंहिं बि हुकुम जी पैरवी न कयव त हिकदमि गिझ खे मारे छॾींदुसि। गिझ ॾाढो ड्रिनी ऐं चुपचाप हुन जे हुकुम ते अमल करण लॻी। आख़िरकार हू बाग जे वेझो पहुता, पर वेझो वञे त केरु वञे। उहो वण अहिड़े नमूने जो हो जो उन जे चौधारी ऊंदहि हुई ऐं हू पाण ॾींहं वांगुरु रोशन ऐं चमकदार हो। छोकर गिझ खे चयो त गौर सां ॿुध, मां हिकु कबूतर तोसां गॾु छॾियां थो। तूं कबूतर खे चोंबुनि में खणी मथे वेंदीअ ऐं पोइ हुन खे छॾे बहाने सां हुन जो शिकार करण लाइ हुन जे पुठियां लॻंदीअ। हू अॻियां ऐं तूं पोयां हूंदीअ, पर ख़बरदार जो मारियो अथई, न त ॿी सूरत में मुंहिंजो तीर बि तुंहिंजी निड़ीअ जे पार हूंदो। पोइ हुन कबूतर खे ॻाल्हि सम्झाई ऐं ॿिन्ही खे उॾाए छॾियो। ॿिन्ही पखियुनि ने ईअं ई कयो जीअं हुननि खे चयो वियो हो। आख़िरकार कबूतर थकजण जहिड़ी हालत करे वण जे हिकु ॾार ते वेही रहियो। उन वण जे हेठां जिन हूंदा हुआ ऐं कंहिंखे बि वेहण कोन ॾींदा हुआ। हुननि जॾहिं कबूतर खे थकल ॾिठो त कुझु न चयो। बाक़ी गिझ हुन खे शिकार करण जे बहाने सां वण ते फिरंदी रही। कुझु देरि खां पोइ कबूतर पंहिंजे चोंब सां वण जे ॿूर जो छुगो टोड़ियो ऐं उन खे खणी उॾाणो। कुझु देरि खां पोइ हू छोकर जे कुल्हे ते अची वेठो। वण जे ॿूर जी टारीअ खे ॾिसी छोकर बेहद ख़ुशि
ख़ुशि थियो। हुन पंहिंजे वतन ॾांहुं वापसीअ जो सफ़र इख़्तियार कयो। वापसीअ जो सफ़र बेहद वणंदड़ हो। रस्ते ते हुन गिजुनि ऐं कबूतरनि खे पंहिंजे मुल्क वापसि छॾियो ऐं हुननि जे बादशाह जो बेहद शुक्रियो अदा कयो। संदसि बादशाह जॾहिं इहो ॿुधो त छोकिरो हुन जे हुकुम खे पूरो करे वापसि मोटियो आहे त हुन छोकर खे पाण वटि घुरायो ऐं छोकर जो ॾाढे सुहिणे नमूने सां आदर भाव कयाई। छोकर चयो त ख़ुदा तव्हांजी उमिरि वॾी करे। तव्हांजे महल खे सच पच त हिन गुल जी बेहद ज़रूरत हुई। बादशाह चयो त हा, इन करे त मूं तोखे मोकिलियो हो। उहो वण जॾहिं महलात में लॻो ऐं वॾो थियो त एतिरो त चमकदार थियो जो का बि अख हुन खे बीही न ॾिसी सघंदी हुई, ॼण त सिज हुजे। बादशाह छोकिरे खे इन कम जो बदिलो इहो ॾिनो जो हुन जी शादी पंहिंजी धीउ सां करण जो ऐलान कयाई। इहो ऐलान ॿुधी छोकिरो अदब सां बादशाह जे साम्हूं झुकियो ऐं पोइ सभिनी दरबारियुनि जे साम्हूं चयईं त जीअंदा क़िबला, मूं ॿुधो आहे त तव्हांजो हिकु नाइब इहा ॻाल्हि वॾे वाके चवंदो आहे त हू गिचीअ में रसो विझी डेनोब दरिया तरी सघे थो। इहा ॻाल्हि हुन केतिरनि सां ई कई आहे। हू ईअं ई हथ पेर ॿधाए जिन परियुनि जी राणीअ खे पकड़े हुज़ूर जन लाइ आणे थो सघे। उन राणीअ जो जिस्म सूंह छलरनि जो ठहियल आहे। नाइब चयो, साईं, ही कूड़ो आहे। मूं ईअं चयो ई कोन आहे। ही उहो ई नाइब हो जंहिं छोकर बाबति बादशाह खे कूड़ियूं ख़बरूं ॿुधायूं हुयूं। बादशाह हुन जे जवाब ॾांहुं को बि ध्यानु न ॾिनो। हुन हिकदमि हुकुम ॾिनो त हिन जेका बटाकी हई आहे उहा ॾिठी वञे, पूरी करे थो सघे या न। ॿी का बि राह न हुई। नाइब ॾाढो रुनो, बाॾायो, पर बादशाह हिक बि कोन ॿुधसि। हुन जे गिचीअ में रसो विझी डेनोब दरिया में किरायो वियो। हू कुझु देर बि न तरी सघियो ऐं ॿुॾी मरी वियो। बादशाह छोकर जी शादी पंहिंजी धीउ सां कराई ऐं हू ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण लॻो। इहा शादी एतिरी त सुठी हुई जो पोइ माण्हू वरियनि जा वरिय हुन खे यादि कंदा रहिया ऐं पोइ बादशाह ख़ुशामंदड़ियुनि जे ॻाल्हियुनि ते वेसाह करण बि छॾे ॾिनो। दोस्तो, हीअ कहाणी गुल फुल में छपियल हुई जेका अव्हां जी ख़िदमत में पेश कई वई। उमेद कजे थी त तव्हांखे वीडियो ज़रूर पसंदि आई हूंदी ऐं शेयर बि ज़रूर कंदव। अहिड़ियूं वधीक कहाणियूं ॿुधण जे लाइ असांजे पेज खे फॉलो बि ज़रूर कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान कादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो इजाज़त। अल्लाह वाही।